शादी रोजी जे कंहिंखे तंग करे, कंहिंखे घणो ॾिए, कंहिंखे घटि ॾिए, इहो सभु अलाह जे हथ वस आहे। सम्झो था? जेकॾहिं माण्हुनि जे हथ में रोज़ी हुजे हा त पोइ माण्हू हिक ॿिए जे मुखालिफ़ खे टुकर जे लाइ सिकाए छॾियो। सम्झो था? जेकॾहिं माण्हुनि जे हथ में रोज़ी हुजे हा, मूंखे त गभो बि न मिले हा। मुंहिंजा एतिरा मुखालिफ़ आहिनि, एतिरा मुंहिंजा दुश्मन मुखालिफ़ आहिनि जो मानी जो गभो मूंखे न मिले हा। पर अल्हम्दुलिल्लाह मां पाण रज खावां थो, मुंहिंजा बच्चा रोज़ी अलाह जे वस आहे, माण्हुनि जे वस न आहे। इहो तव्हां ज़हन मां ख़्याल ई कढी छॾियो त फलाणो मुंहिंजी रोज़ी थो बंदि करे, फलाणे मूंखे हीअं कयो आहे, फलाणे बंदिश विधी आहे। इहो सभु ई ग़लति आहे। सम्झो था? रज़ाक अलाह आहे, रोज़ी ॾियण वारो अलाह आहे। ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो त वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जा बि तुरण वारी शइ आहे, सभिनी जो रिज़्क़ मूं अलाह जे ज़िम्मे, सभिनी जो मां अलाह ई ॾियण वारो आहियां। हा, जेके रोज़ी घटि थींदी आहे या वधीक थींदी आहे, उनजा कुझु असबाब हूंदा आहिनि। सम्झो था? उन्हनि मां कुझु ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां। रोज़ी तंग छो थींदी आहे ऐं रोज़ी कुशादी कीअं थींदी? गुरु सेखारिया हूंदो अमल तव्हां कजो। सम्झो था? रोज़ी जे कुशादगी जी जे चाहियो था त तव्हांजे रिज़्क़ में अलाह ताला बरकत विझे, कुशादगी ॾिए, कॾहिं तंगी न ॾिसो, पहिरीं त अलाह जो शुक्र अदा कयो। जो रब ॾिनो आहे चो मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान। लइन शकरतुम लनज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्र कंदव त मां कसम सां थो चवां त ज़रूर बिल ज़रूर तव्हांजी रोज़ी वधाए छॾींदुमि। रब जो पक्को पुख्तो पढ़ो ऐलान ॾिनल आहे क़ुरान में लिखियल। तव्हां शुक्र कयो, मां रब ज़रूर तव्हांजी रोज़ी खे वधाए छॾींदुमि। इहो गुर अथव रोज़ी खे वधाइण जो। जो कुझु रब ॾिनो आहे किंजो न, कुड़को न, हुन ते इहे कुड़को न त मूंखे हीअ न मिलियो, मूंखे हीअं न थियो। जेको रब ॾिनो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान। जो ॾिनो अथई मां इन जे लाइक़ु न हुयुमि, मुंहिंजा मालिक जो ॾिनो अथई आहे सभु तुंहिंजी महिरबानी। छा कंदव? शुक्र कंदव जी, शुक्र कंदव, शुक्र कंदव अलाह जे ॾिने ते शुक्र कंदव, रब तव्हांखे अञा वधाईंदो। इहा पहिरीं ॻाल्हि। ऐं ॿियो, जे चओ था तव्हांजी रोज़ी खे रब वधाए, कुशादगी थिए, तव्हांजे कणनि खे रब ख़रार बणाए त अलाह जे नाले ते ख़ैरात कंदा। बख़ील न बणिजो, कंजूस न बणिजो। जो रब ॾिनो आहे मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून, जो कुझु बि असां उन्हनि खे ॾिनो आहे असांजे ॾिने मां ख़ैरात कंदा आहियूं। ईअं न तव्हां 5000 रुपया ख़ैरात कयो, तव्हां 500 रुपया ख़ैरात कयो, वरी 5 ई कयो, वरी 10 ई कयो। दिलि जे कुशादगी सां जेको रब ॾिनो आहे, हिकूण ॾींदव रब तव्हांखे 10 बदिलो ॾींदो। हिकूण रब जे रस्ते में ॾींदव, अलाह हुनजो तव्हांखे मुआवज़ो 10 ॾींदो। पर क़ुरान शरीफ़ में अलाह मिसाल ॾिनो आहे त जेके मुंहिंजे रस्ते में ख़ैरात कनि था उन्हनि जो मिसाल ईअं आहे जीअं को हारी ॿिज छटींदो आहे, दाणा ज़मीन में छटींदो आहे। हिकिड़ो दाणो कणक जो, हाणे हींअर कणक जी मुद आहे,
कणक जो हिकिड़ो दाणो छतींदो उन में 7 तीला पैदा थींदा। हर तीले में हिकिड़ो जुदा संग, हर संग में 100 दाणा। हाणे हारी छटियो हिकिड़ो दाणो, मथे घणा तयार थी विया? 700 दाणा। अल्लाह फरमाए थो वल्लाहु युदाइफु लिमन यशा, जेके अल्लाह चाहे त इनखे अञा ॿीड़ बि करे सघे थो। 700 जी ॿीड़ अल्लाह खे ॿीड़ो बि करे सघे थो। वल्लाहु वासिउन अलीम, ऐं अल्लाह अञा इन खां वधीक बि कुशादी की करण वारो ऐं ॼाणण वारो आहे। 1400 खे अञा वधाए छॾे, अणगणियूं बणाए छॾे, रब मर्ज़ी वारो। मां असुल वञी पाण किणिया कणक जो पंहिंजो बनी में विस, वो बनी में मूं ॾिठो त पंहिंजो कणक जा ॿूड़ा बीठा हुजनि, मूं वरी ॿूड़ा ॻणिया। कंहिं ॿूड़े में 6 तीला ॾिठमि, कंहिंमें 7 ॾिठमि, कंहिंमें 8 ॾिठमि, कंहिंमें 10, कंहिंमें 12 तीला ॾिठा। वरी हिकिड़ो ॿ संग ॻणियुमि, कंहिं संग में 50 दाणा, कंहिंमें 60 दाणा, कंहिंमें 70 दाणा। तव्हां काथे में रहो था? एॾे वरी पंहिंजो जूअर में बि ईअं सॼो खुॿो तयारु थींदो आहे, हिकिड़े दाणे में सॼो हीअं ॿूड़ो तयारु थींदो आहे। उन में हर पंहिंजो काने में मथे वञी संग थींदो आहे। हाणे उन में त 100 दाणा, 100 खां मथे बि दाणा हूंदा आहिनि, सम्झो था? उहे मूं सिंगिया वेही दाणा हिकिड़े संग में, कंहिंमें 60 दाणा, कंहिंमें 50 दाणा, कंहिंमें 70 दाणा। ईअं मूं हिसाब लॻायो त इहो 1400 उन खां बि मथे अलाह जो क़ुर सचो आहे। इहो रब मिसाल ॾिनो आहे त जेकी मुंहिंजे रस्ते में ख़ैरात कनि था उन्हनि खे मां अलाह ताला ईअं वधाईंदो। रोज़ी खे वधाइण जो पहिरियों रस्तो अथव शुक्र करणु, ॿियो रस्तो आहे ख़ैरात करणु, सम्झो था? ऐं टियों रस्तो रोज़ी खे वधाइण जो अथव बिरादरियूं ॻंढण, पंहिंजे माइटनि सां माइटियूं ॻंढण, छिन जे न ॻंढिजे। माइटनि जे ॾुख में शरीक थियो, उन्हनि जे सुख में शरीक थियो, उन्हनि सां कुर्ब रखो, मोहबत रखो। हू तव्हांखे न भाइनि, तव्हां उन्हनि खे भाइयो। हू तव्हां सां ख़राबु हलनि, तव्हां उन्हनि सां सुठो हलो। हू तव्हांखे छिननि, तव्हां हुनखे ॻंढियो। हू तव्हांजी गिला कनि, तव्हां हुनजी तारीफ़ कयो। हू तव्हांखे गार ॾियनि, तव्हां हुननि खे दुआ ॾियो। इहो गुर अथव रोज़ी वधाइण। करे ॾिसो वञे, अॼु खां वठी तजुर्बो शुरू पंहिंजे बिरादर सां, पंहिंजे अज़ीज़ चाचा, मामा, सौट, मासात, फुफाट, मारोट, मलवेर, नानंग में, ॾाॾंग में मिट माइट आहिनि न, तव्हां हुन सां ॻंढा पोइ ॻंढियो। उन्हनि जे ज़्यादतियुनि जे बावजूदि तव्हां चङाई कयो, उन्हनि खे ध्यानु ई न ॾियो हू छा था कनि। उमेद न रखो त उहे तव्हां सां भलाई कंदा। तव्हां बि पंहिंजो वड़ निभायो, तव्हां उन्हनि सां चङो हलंदो, अलाह तव्हांजे रोज़ी में बरकत विझंदो। ऐं इन सां गॾु इन अमल में ॿिया बि फ़ाइदा तव्हांखे मिलंदा। हिकिड़ो रोज़ी वधंदी, ॿियो तव्हांजी इज़त अलाह ताला वधाईंदो, इज़त तव्हांजी रब बुलंद करे छॾींदो। ऐं 6 नंबर ते अलाह ताला जी तव्हांजी उमिरि वधाए छॾींदो। सम्झ, इहे 3 ॻाल्हियूं आहिनि तव्हांजे रोज़ी खे वधाइण जूं। पहिरियों शुक्र करणु, ॿियो ख़ैरात करणु, ॿियो मिठियूं करणु, खिला रहंदियूं। इहे 3। वरी रोज़ी खे घटाइण जा बि 3 तव्हांखे रस्ता ॿुधायां थी। रोज़ी घटिजे थी, छो थी घटिजे, उनजा सबब वॾा बुनियादी सबब 3। हूअं त घणा आहिनि सबब, पर बुनियादी सबब 3। पहिरें नंबर ते बाने खां को गुनाह थी वञे त उनजी रोज़ी में तंगी, गुनाह करे
चोरी करे, नशो करे, ज़िना करे, शराब पीए, झाड़ो हणे, फुर्र करे, गरीबन खे ईज़ाए, कंहिंजी दिलि ॾुखाए, ये सभु गुनाह आहिनि। हदीस शरीफ़ में आहे त हिकिड़ी शइ पाने जे मुक़दर में रोज़ी में लिखजी वेंदी आहे, पर उहो को गुनाह करे विझंदो आहे त उहा लिखियल रोज़ी खां बि महरूम थी सम्झो था। त इहो ॿियो को तव्हांखे सेहर जादू करे कोन थो तव्हांजी रोज़ी बंदि करे, तव्हांजा पंहिंजा लक्षण आहिनि जेके तव्हांजे रोज़ी खे बंदि था कनि। तव्हांजी पंहिंजी बदअमली आहे, सम्झो था। गुनाहनि खां बचो, बुराइनि खां बचो, बेफ़रमानियुनि खां बचो, रोज़ी में कॾहिं तंगी न ॾिसंदा, सम्झो था। ऐं ॿिए नंबर ते अहम बुनियादी सबबु अथव सुबुह जी निंड। हबीबन करीमन फरमाया त नौम सुबहत तुमलउ रिज़्क़, सुबुह जी निंड रोज़ी खे बंदि करे छॾींदी आहे। जीअं पाणी वहे पियो, ॻंढो ॾिजे त पाणी बंदि थी वञे, ईअं सुबुह जी निंड तव्हांजे रोज़ी खे ॻंढो ॾेई बंदि करे छॾींदी। सुबुह जी निंड मां मक़सदु छा आहे त फजर जी नमाज़ पढ़ी ऐं पोइ यकदमि न सुम्हो, थोरो सिज मथे चढ़ी अचे, कानो खनि जीअं इशराक जो टाइम थींदो आहे, कानो खनि सिज मथे चढ़ी अचे, पोइ भली सुम्हो। पर सुबुह जो हेॾो सिज उभरे पियो थो ऐं मस्त सुहाव थो थिए पियो ऐं तव्हां निंड पिया आहियो। हिकिड़ा माण्हू त राति जो पोएं भाङे सुम्हनि था, यको सुता पिया आहिनि, 10 बजे 11 बजे था उथनि। हिकिड़ा निमाज़ी बि आहिनि, निमाज़ पढ़ी यकदमि रही था पवनि, ख़ासि करे रमज़ान जो महीनो ईंदो न, पोइ अदा थकिजी पिया आहियूं, अदा राति तरावियूं पढ़ियूं तो निमाज़ पढ़ी खां करे किरी पवनि। इहा जेका सुबुह जी निंड आहे, मुंहिंजे सोणे लजपाल नबी फरमायो आहे त सुबुह जी निंड रोज़ी खे रोके छॾींदी आहे। साइण ख़ातून अतहर सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, नबी जी न्याणी, सोणे हैदर करार जी कुंवार, हसनैन जी अम्मा, सॼी राति बीबी जागण वारी, सारी राति जागी, जाॻंदे फजर जो टाइम दाख़िल थियो, नमाज़ फजर पढ़ी, अमा सां फरमत मां सुम्ही पियो, अञा सिज न फिरियो हो, अमा सां फरमत मां सुम्ही पियसि त हबीब करीम आया, अचे मूंखे पेर जे इशारे सां उथारियो, फरमायो त या फातिमत क़ूमी फशहदी रिज़्क़ रब्बक, ए फातिमा उथी, तुंहिंजे रब जे तरफ़ां हीअ रोज़ी वंडजे थी, तूं बि उथी पंहिंजो हिसो हासिल कर। हाणे सुबुह जो जेको टाइम आहे न, इहो रोज़ी जे तक़सीम थियण जो टाइम हूंदो आहे। हाणे मिसाल जी ॻाल्हि, मां ऐलान कयां बाबा फ़कीर सभु अचो 100 रुपया ॾींदोसांइ, सभु को ईंदो, अरे साईं खे 100 रुपया वठूं, हाणे सभु बीठा आहिनि, मां वंडे सभिनी खे ॾियां थो, हिकिड़ो माण्हू वञी होॾे ॿाहिरि कमरे में वेही रहे, हेॾे अचे ई न, हेॾे मां विरहायां वेठो, पोइ होॾे वेठो हुजे, ॿुधायो त हुनखे 100 रुपया मिलंदो? जेॾी महिल विराजी वञे, टाइम गुज़री वञे, पोइ मोटी अलाह घोड़ारे मूंखे 100 न मिलियो, अबा साईं मूंखे न ॾिनो, अदा सभिनी खे ॾिनई, मूंखे न ॾिनई। अबा साईं जो कहिड़ो ॾोह आहे? जेको टाइम हो वंड विरासत जो टाइम मुक़ररु थियल हो, तोखे ख़बर हुई त हीअ मिले थी पई, वंड हले पई, सभु खे पंहिंजो हिसो वरितो पिए। सची ॿुधायो, हाणे इन में ॾोह मुंहिंजो चइबो या उन जो पंहिंजो चइबो? हाणे रड़ियूं करे घोड़ारे साईं खे जेको आहे न, इहो मिठल झलियो हूंदो त इनखे फलाणे खे साईं पाण सखी, पर इहो इस्माइल जा झलियो हूंदो, हिननि खे न ॾिसो। अगरि जंहिंखे सभिनी खे ॾियईं पे, तोखे ॾियण में साईं खुटे हा छा? तूं पाण न हुई। हाणे मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। अलाह साईं सुबुह जो ऐलान करे छॾियो आहे, सुबुह जी रोज़ी तव्हांजी वंडिया थो,
अलाह रोटी बंदे वठण वारा वठनि पिया ऐं तव्हां सुम्ही पोइ जेॾीमहिल वंड विराएजी वञे पोइ थी चओ घोड़ाड़े मूंखे कोन्हे कंजी आहे फलाणा ॻाल्हि आहे मूंखे न फलाणे मूंखे कारो इल्मु कयो फलाणे मूंखे पंहिंजो कारो इल्मु छा थींदो आहे जेको अलाह जे अता खे रोके सघे। इन जो मक़सदु इहो थियो त माना अलाह ॾिए पियो पर हिन रोकियो। उहो भाओ उहो भोपो उहो भाइयो हिकिड़ो हिंदू कारे इल्मु करण वारो उहो अलाह खां ॾाढो थी वियो। अलाह खां हुनजी ताक़त घणी थी वई। अलाह त ॾिए पियो पर हिन रोकियो। केॾो बुरो अक़ीदो आहे, केॾो गंदो ऐं गलीज़ अक़ीदो आहे। दोस्तो असुल में ॻाल्हि आहे पंहिंजी ग़लती माण्हू मञनि नथा। फलाणे हीअं कयो फलाणे हूअं कयो कुझु बि न आहे। पाण सुधारियो अलाह ताला तव्हांखे कुशादी पाण सुधरी सुठा थी हलो फर्मा बरदार थी हलो। सम्झो था। ऐं हाणे इहे ॿ सबब आहिनि। पहिरियों नंबर गुनाह कर, ॿिए नंबर ते सुबुह जी निंड ऐं टे नंबर ते बिरादरियूं टोड़ण रिश्तेदारियूं छिनण। इहो इंसान जी रोज़ी खे तंग बणाए छॾे थो। रिस्क में बंदिश पइजी वेंदी। सम्झो था। इहे टे मुख्य सबब हूअं त ॿिया घणा सबब आहिनि। मिसाल पंहिंजो राति जो ॿुहारी घर खे न ॾिजे इन सां बि रोज़ी में तंगी पवंदी आहे। घर में ॼारो थे त उनखे लाहे छॾिजे, इहो ॼारो बीठल न हुजे। राति जो ॿुहारी बि न ॾिजे। ऐं साईं मुंहिंजा महिमान खे ख़ाली न मोटाइजे। सुबुह जो साहिल ऐं राति जो साहिल ख़ाली न मोटाइजे। राति जो साहिल कॾहिं कॾहिं फ़रिश्ता बि ईंदा आहिनि राति जे टाइम ते साहिल बणिजी त राति जो साहिल ख़ाली न मोटाइजे। ऐं पंहिंजो बुज़ुर्गनि ईअं फरमायो आहे त राति जो आईने में बि घणो कोशिशि करे न ॾिसिजे। इहे शयूं रोज़ी जी तंगी जो सबबु थींदियूं आहिनि। भॻल थांव मां बि न खाइजे। कनो भॻल हुजे उन मां पीअण या खाइण इहो बि ठीकु न आहे। रोज़ी में तंगी आणींदो आहे। जंहिं बर्तन में ताम खाइजे उन में हथ न धोइजे। मिसाल कूंडो आहे ॿोड़ जो या भत जो उन में वरी हथ धो वई ईअं न। खाधे पीते जे थाम में हथ धोअण सां रोज़ी में तंगी पइजी वेंदी आहे। ॻाल्हि वरी बि आहे थिए थी पंहिंजूं ग़लतियूं पंहिंजा क़सूर पंहिंजा गुनाह। अलाह ताला जल्ल शानो असां सभिनी खे सही सम्झ जे सही रस्ते ते हलण अलाह जल्ल शानो सभिनी जी रोज़ी में बरकत।